तफ़सीली ख़बरुनि में वाक़े भली कार कंदे अहम ख़बर मां शेयर कंदासीं त PS 70 मातली ते नंढी चूंड जा नतीजा अची चुका आहिनि। वाक़े आगे ॾींदा हलूं त PP जो उम्मीदवार कामयाब थियो आहे। नाज़रीन वाक़े ॿुधाइण था गैर सरकारी नतीजा अची चुका आहिनि जंहिं ते PP उम्मीदवार खटे चुको आहे। PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। नाज़रीन अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। PS 70 मातली ते नंढी चूंड जा गैर सरकारी नतीजा मुकमल थियण खां पोइ जेके नतीजा आया आहिनि हिन वक़्तु वाक़े ॿुधाईंदा हलूं त PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। नाज़रीन वाक़े अहम ख़बर बाबति आगाह ॾियूं पिया। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल कई आहे। नाज़रीन ॿिए नंबर ते JY जो उम्मीदवार 5791 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन वाक़े आगाह ॾींदा हलूं पिया त PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। नाज़रीन वाक़े अहम ख़बर बाबति आगाह ॾींदा हलूं पिया। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन असां शेयर कयूं पिया। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॿिए नंबर ते JY जो उम्मीदवार आहे जंहिं जे 5791 वोट खया आहिनि। अव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया नाज़रीन त PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। नाज़रीन उम्मीदवार चूंडिजी वियो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं पिया। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। PS 70 मातली ते सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना साहे जे वोटिंग जो अमल जारी रहियो। जेके गैर सरकारी नतीजा आया असां शेयर कयासीं पर हिन वक़्तु तव्हांखे अपडेट कयूं पिया त PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अव्हांखे नाज़रीन आगाह कंदा हलूं पिया त PS 70 मातली ते PP उम्मीदवार कामयाबी हासिल करे वरिती आहे। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल कई आहे। PS 70 मातली ते सुबुह 8 खां शाम 5 वॻे ताईं बिना साहे जे वोटिंग जो अमल जारी रहियो। वोटनि जो नतीजा जेके अचनि पिया उहे असां शेयर कयासीं। हिन वक़्तु तव्हांखे अपडेट कंदा हलूं पिया। PS 70 मातली ते PP जो उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अव्हांखे नाज़रीन आगाही ॾियूं पिया अहम ख़बर खां त PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। PS 70 मातली जा नतीजा अची चुका आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। PS 70 मातली ते नंढी चूंड हुई जेकी सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं साहे जे जारी रही। हुन खां पोइ जेके गैर सरकारी नतीजा आया हुआ असां शेयर कयासीं पर हिन वक़्तु नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कामयाबी PP उम्मीदवार ॾाढे मोहम्मद आली पोटो खे मिली आहे। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। PS 70 मातली ते नंढी चूंड जा नतीजा अची चुका आहिनि। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। अव्हांखे नाज़रीन आगे ॾींदासीं। PS 70 मातली ते नंढी चूंड जा गैर सरकारी नतीजा मुकमल थी विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन वक़्तु PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। PS 70 मातली ते PP उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे। PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी माणे वरिती आहे। PS 70 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद आली पोटो कामयाबी हासिल करे वरिती आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अक्रोसा जी। ज़फ़र PP उम्मीदवार कामयाबी हासिल करे वरिती आहे। केतिरा वोट खया आहिनि PP उम्मीदवार आगाही ॾींदा हिन हवाले सां। नतीजनि मुताबिक़ अॼु जेको मातली PS 70 में इलेक्शन थी हुई बशीर हाले पोटो अॻूणो MP हुयो जेको मरहूम वफ़ात करे वियो जंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन मातली PS 70 जी इलेक्शन जो ऐलान कयो। अॼु इलेक्शन थी इलेक्शन में जेको आहे सो पीपुल्स पार्टी सां लाॻापियल ॾाढा मोहम्मद हाले पोटो कामयाब थी वियो आहे ऐं ॾाढा मोहम्मद हाले पोटो बशीर अहमद हाले पोटो जो भाणेज आहे जेको हुन सां गॾु ई रहंदो हुयो। जीअं ई हुनजी वफ़ात खां पोइ इलेक्शन कमीशन ऐलान कयो इलेक्शन जो
त ॾाढा हाले पोटो खे जेको आहे सो पीपुल्स पार्टी जी तरफ़ां सीट ॾिनी वई ऐं हुन इलेक्शन विड़ी। मजमूई तौर ते अॼु जेका सूरत हाल हुई मातली जी, उन मातली जी सूरत हाल में जेको वोटनि जो टर्न आउट हुयो उहो तमामु घटि नज़र आयो। मुख़्तलिफ़ हिकु त गर्मी, ॿियो लॉकडाउन जी सूरत हाल ऐं ॿियो माण्हुनि जो जेको इंट्रस्ट हुयो उहो उते नज़र न आयो। उनजे बावजूदि बि जेके जमीयत उलमा इस्लाम सां तालुक़ रखंदड़ मौलाना गुल हसन ज़ौर हुयो ऐं ॿियो MWM जो असद अब्बास लिगारी हुयो, तहरीक लबैक पाकिस्तान जो पीर मोहम्मद अली जान हुयो, उन्हनि बि वोट खया आहिनि। बहरहाल ही जेको पीपुल्स पार्टी सां लाॻापियल ॾाढा मोहम्मद हाले पोटो हुयो, उन समूरनि जेके पोलिंग हुआ आहिनि उन्हनि तां सरसी हासिल कई आहे। गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ हिन वक़्तु हू जेको आहे सो खटी चुको आहे ऐं उनजे बंगले ते हिन वक़्तु जशन थी रहिया आहिनि। परे परे जा जेके मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि जा सां तालुक़ रखंदड़ जेके उनजा एजेंट हुया या पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सिर्फ़ु मातली न पर बदीन ऐं ॿिनि इलाइक़नि जा बि वॾी तइदाद में पीपुल्स पार्टी जा कारकुन हुते पहुता आहिनि। मातली वारे संदसि रहाइशगाह ते जशन हली रहिया आहिनि। शहर में रैली बि कढी वई आहे, पर अञा ताईं जेको आहे सो ॾाढा मोहम्मद हाले पोटो कंहिं ॻोठनि में जिथे जिथे हुतां इलेक्शन जी रिज़ल्ट अचे पई, नतीजा अचनि पिया, उहो हुते मौजूदु आहे ऐं हुतां जा जेके माण्हू आहिनि उहे इंतज़ार में आहिनि त ॾाढा जीअं मातली में पहुचंदो त उते हुनजो भरपूर इस्तक़बाल कयो वेंदो। बहरहाल अॼोकी जेका इलेक्शन आहे हुन में पीपुल्स पार्टी सां लाॻापियल ॾाढा मोहम्मद हाले पोटो जेको आहे सो खटी वियो आहे ऐं ॿियनि उम्मीदवारनि जा वोट जेके आहिनि हुन जे मुक़ाबले में तमामु घटि रहिया आहिनि। मजमूई तौर ते वोटनि जो टर्न आउट बि तमामु घटि हुयो। जी ठीक है सफ़र अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी। PS 17 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद हाले पोटो 76,037 वोट खणी कामयाबी हासिल करे वरिती आहे। इन हवाले सां अपडेट करे रहियो ज़फ़र अकरो। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं पिया त PS 17 मातली ते नंढी चूंड थी। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं वोटिंग जो अमल जारी रहियो। गैर सरकारी नतीजा जीअं जीअं आया असां शेयर कयासीं, पर हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके समूरियूं पोलिंग्स आहिनि उते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद हाले पोटो कामयाबी हासिल कई आहे, जंहिं 46,037 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। PS 17 मातली तां नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं PS 17 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद हाले पोटो 46,037 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। अहम ख़बर नाज़रीन असां शेयर कयूं पिया। PS 17 मातली ते नंढी चूंड थी जंहिंजा गैर सरकारी नतीजा अची चुका आहिनि। समूरे पोलिंग ते PP उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे। अवांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद हाले पोटो 46,037 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं पिया PS 17 मातली ते PP उम्मीदवार ॾाढो मोहम्मद हाले पोटो 46,037 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण जे लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अशरफ चांडियो सां। जी अशरफ, वधीक अपडेट कंदा हलो, PP उम्मीदवार कामयाबी हासिल कई आहे। जी बिल्कुलु 123 पोलिंगनि जो गैर सरकारी गैर हतमी नतीजो जेको आहे सो मौसूल थी चुको आहे सिंध टीवी न्यूज़ के, जंहिं मुताबिक़ 46,354 जा वोट खणी पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ ॾाढा मोहम्मद हाले पोटो कामयाबी माणी आहे, जॾहिं त जेको आहे 6,342 जेको वोट कया आहिनि जमीयत उलमा इस्लाम जे मौलाना गुल हसन ज़ौर ऐं जॾहिं त मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे असद अब्बास लिगारी जेको आहे 1462 वोट कया आहिनि। जेको आहे सो तहरीक लबैक पाकिस्तान जे उम्मीदवार पीर अली मोहम्मद जान सरहंदी 1996 वोट खया आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे सो अॼु सॼो ॾींहुं जेको जारी रहंदड़ इलेक्शन में पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार ऐं जेके अॻूणो जेको पीपुल्स पार्टीअ जो MPA हो बशीर अहमद हाले पोटो, उन जो जेको भाणे जो आहे उहो कामयाब थियो आहे ॾाढा मोहम्मद हाले पोटो। जंहिंखां पोइ जेको आहे सो हाले पोटा हाउस ते जशन वारो समा आहे ऐं वॾे अंग में कारकुन अॻवान पहुता आहिनि। ॾाढा मोहम्मद हाले पोटे खे मुबारकूं ॾेई रहिया आहिनि ऐं जशन करे रहिया आहिनि। जी ठीकु आहे अशरफ चांडियो, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।